अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु मलीर कोर्ट में शहीद इरशाद रांझाणी जे कातिल रहीम शाह खे गिरफ़्तार करे अदालत में आंदो वियो ऐं हुनजो रिमांड वरितो वियो। रहीम शाह जो जेको रिमांड वरितो वियो ऐं जेका पुलिस कोशिश पई करे शहीद इरशाद रांझाणी जे क़त्ल में मुलविस रहीम शाह खे बचाइण जी, उन जे हवाले सां कुझु अहम हक़ीक़तूं आहिनि, कुझु अहम शाहिदियूं आहिनि ऐं कुझु अहम क़ानूनी जेके नुक़्ते निगाहूं आहिनि उहे अवां सभिनी दोस्तनि सां शेयर करणु थो चाहियां। ख़ासि करे मुश्ताक सरकी साहब खे अटेंशन कराइणु थो चाहियां ऐं सिंध जा ॿिया उहे साझावंद दोस्त जेके जुरिस आहिनि, जेके क़ानून में तमामु घणी महारत रखनि था, ॼाण रखनि था, क़ानून जे हिकिड़े अदना शागिर्द जी हैसियत में ऐं हिन धरतीअ जे हिकिड़े सुकूत जी सूरत में धरतीअ जे हिकिड़े नंढड़े अदना कारकुन जी हैसियत में कुझु शयूं आहिनि जेके अवां सभिनी दोस्तनि जे ज़हन नशीन कराइणु चाहियां थो ऐं अपील करणु चाहियां थो उन्हनि दोस्तनि खे त ख़ुदारा हीअ जेके बि केसिस हूंदा आहिनि, असां तव्हां सभिनी जी सॼे सिंध वासियुनि जी जेका जिदोजहद हुई त बाबा कातिल गिरफ़्तार थिए, उहो कातिल गिरफ़्तार थी वियो, अॼु उनजो रिमांड थी वियो। पर अफ़सोस सां चवणो थो पवे त अॼु जे कातिल जो रिमांड वरितो वियो उहो उन केस में उनजो रिमांड नाहे वरितो वियो जंहिंमें रिमांड वठणु घुरिजे हा। तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त जॾहिं 6/2/2019 ते हीउ वाक़ियो पेश आयो त उन खां पोइ कातिल रहीम शाह पंहिंजी मुद्दत में यानी फ़रियादी थी करे वञी शहीद इरशाद रांझाणी जे मथां वञी FIR कटराई त बाबा हिन मूंखां फुर पे कई, फुर जी कोशिशि में मां पंहिंजी बचाव जी कोशिशि में बचाव जी सूरत में जेको आहे सो हिन ते फायर कया। सॼी वीडियो सॼी दुनिया जे साम्हूं आहे, सॼा फुटेजिस तव्हांजे साम्हूं आहिनि त हिन पंहिंजी बचाव कहिड़ो बचाव हिन कयो पिए ऐं कहिड़ी बचाव जी सूरत में हिन कया। वॾी मुश्किलुनि खां पोइ जेको आहे त सॼी सिंध एहतिजाज कयो। सिंध जे एहतिजाज करण खां पोइ कातिल रहीम शाह जे मथां जेका आहे सा 302 780 कलम तहत गुज़िरियल राति FIR शाह लतीफ़ थाणे ते काटी वई। असीं जॾहिं सभु दोस्त सुबुह कुझु दोस्त थींदो ईअं आहे त ATC जो जंहिंखे कलम लॻल हूंदो आहे त उनजो रिमांड जेका आहे सा ऑनरेबल हाई कोर्ट जो जस्टिस थींदो आहे। कुझु असांजा दोस्त हाई कोर्ट कराची में मौजूदु हुया त रहीम शाह कातिल खे जेको आहे सो ओॾे खणी ईंदा ऐं उनजो रिमांड वठंदा। उन खां पोइ असीं जॾहिं मलीर में मौजूदु हुयासीं त अनफॉर्चुनेटली असांखे ख़बर पई त बाबा उनजो रिमांड जेको आहे सो मलीर कोर्ट मां वठणु पिया अचनि। त जेके असांजा क़ानूनी दोस्त हुआ उहे ख़ुदि परेशान थी विया। जॾहिं हू मलीर कोर्ट में उनजो रिमांड वठणु आया त असीं सभु उते मौजूदु हुयासीं। ख़ासि करे जेका मलीर बार एसोसिएशन जी जेका एग्ज़ीक्यूटिव बॉडी आहे उनजा समूरा दोस्त जेके हींअर ताईं तमामु घणो इन मसइले में एक्टिव रहिया आहिनि ऐं उन्हनि सभिनी समूरनि दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियूं ऐं उन्हनि जी महिनत आहे जंहिंसां इहो कमु अॻिते वधे पियो थो। उते आया त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेका शाह लतीफ़ जी पुलिस आहे, तव्हांखे यादि ॾियारींदो हलां त उन्हनि FIR नंबर 90/2019 जंहिंमें यानी फ़रियादी कातिल रहीम शाह हुयो, जंहिंमें फ़रियादी जो रिमांड वठणु आया। सबबु इहो ॼाणाइनि त जेको इन्वेस्टिगेशन इहा करे आया त बाबा रहीम शाह जेका आहे सा मिस इंफॉर्मेशन ॾिनी आहे पुलिस खे, उन जेका FIR कटराई आहे उन हक़ीक़तुनि जे ख़िलाफ़ु आहे। यानी ही हिकिड़ो ॿियो सेक्शन हिन में विझी आया PPC जो, पाकिस्तान पीनल कोड जंहिंजे तहत सज़ाऊं ईंदियूं आहिनि, 322 सेक्शन तहत। 322 सेक्शन जो जेके लीगल इनफर्टिनिटी सां तालुक़ु रखंदा दोस्त उहे इन शइ खे सम्झी सघनि था त क़त्ल बेसबब जेकॾहिं इहो सेक्शन लॻी वियो त मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त अॻिते हली जेको 302 जो सेक्शन लॻो आहे, जेका FIR कटी आहे FIR नंबर 105/2019, उनजी का हैसियत न रहंदी जेकॾहिं अॻिते हली इहो 322 सेक्शन एप्लीकेबल थी वियो त। इन में ही रिमांड वठी विया आहिनि। हाणे पुलिस छा कंदी, जो कोशिशि कंदी जो इन खे C क्लास करे खणी अचे या 322 जो जेको सेक्शन आहे उहो एप्लीकेबल खणी अचे, यानी क़त्ल बेसबब। हिननि खे छा करिणो हुयो, जेका राति FIR कटी हुई 302 अंडर सेक्शन 302 780 जे तहत राति ई हिननि खे गिरफ़्तार करे अॼु हिननि खे हाई कोर्ट में जस्टिस वटि हिननि जो रिमांड वठिणो हो। पर हिननि हिकिड़ी ॿी टेक्निकलिटी इस्तेमालु कई आहे। जेॾी महिल हिननि ऑनरेबल मैजिस्ट्रेट वटि इन खे कातिल रहीम शाह खे पेश कयो त उन्हनि में हिन 302 में गिरफ़्तार न कयो, बल्कि ही जेका रहीम शाह पंहिंजी मुद्दत में पंहिंजी फ़रियादी माना फ़रियादी जी हैसियत में जेका FIR कटराई हुई उन ई फ़रियादी खे रिमांड वठी विया, जंहिंमें इहो 322 सेक्शन हणी आया। हाणे मां जेके बि सिंध जा साझावंद दोस्त आहिनि या जेके हिन क़ानून जे पेशे सां तालुक़ु रखनि था उहे शयुनि खे वधीक सम्झी सघनि था। ऐं हाणे 16 तारीख़ उनखे ॿीहर पेश कयो वेंदो ऑनरेबल मलीर कोर्ट में।
हाणे कुझु दोस्तनि जो चवणु आहे त हिन FIR खे सी क्लास करे छॾींदा। के चवनि था त दोस्त त जेको 302 जो 322 जो सेक्शन आहे क़त्ल बिसबब, मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हूंदा त क़त्ल बिसबब जी जेका सज़ा आहे उहा सिर्फ़ु देयत आहे, देयत अमाउंट आहे, जंहिंमां हुनजी जान छुटी वेंदी, जान बख़्शी वेंदी। पोइ 302 जो जेको सेक्शन लॻियल आहे उनजी का बि अहमियत न रहंदी। हाणे हीउ जेको सॼो केस आहे या तव्हां जेका असांजी सभिनी दोस्तनि जी, सभिनी सिंध वासियुनि जी, सभिनी वकीलनि जी, अदीबनि जी, शाइरनि जी, दानिश्वरनि जी जेका महिनत आहे, जे महिनत तहत हीउ जेको क़ातिल आहे गिरफ़्तार थियो आहे, इहा सॼी लुड़ी वेंदी। हाणे इहो केस मज़बूत कीअं थींदो? मज़बूत तॾहिं थींदो त इन जी जेका इन्वेस्टिगेशन आहे उहा साफ़ शफ़ाफ़ बुनियादनि ते थियणु घुरिजे। दुनिया में थींदो ईअं आहे त ख़ासि करे पाकिस्तान जी तारीख़ में ईअं रहियो आहे त तव्हां मीर मुर्तज़ा भुट्टो जो केस खणी ॾिसो, तव्हां मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो केस खणी ॾिसो, अहिड़ा ई कई ॿिया मर्डर जा केस आहिनि तव्हां खणी ॾिसो, त उन में जॾहिं इन्वेस्टिगेशन ई साफ़ शफ़ाफ़ न थींदी आहे या उन लेवल जी न थींदी आहे त पोइ उन केस जी का बि अहमियत न रहंदी आहे। अॼु खां हिन केस जी इन्वेस्टिगेशन शुरू थी चुकी आहे। मां सभिनी दोस्तनि खे हथ ॿधी इल्तिजा थो कयां त ख़ुदारा पुलिस जा जेके इहे नंढी लेवल जा ऑफिसर आहिनि, IO लेवल जा, इंस्पेक्टर लेवल जा, इहे कॾहिं बि इन्हनि खे इंसाफ़ कोन ॾियारींदा। इहे कॾहिं बि इन्हनि जी साफ़ शफ़ाफ़ इन्वेस्टिगेशन न कंदा। इन्वेस्टिगेशन जी शुरूआति इहा थी आई आहे जो 322 जो सेक्शन हणी उन में खणी आया आहिनि, हालांकि हिननि खे 302 में रिमांड वठणु घुरिजे आहे। मां पंहिंजे जेके बि सिंध जा साञावन दोस्त आहिनि, ख़ासि करे जुर्स आहिनि, ख़ासि करे जेके हिन वकालत जे पेशे सां तालुक़ु रखनि था, उन्हनि खे हथ ॿधी अर्ज़ु कंदुसि त हू अॻियां अॻियां अचनि। ऐं प्लस में उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त हिकिड़ो एहतिजाज इहो थियणु घुरिजे त बाबा जॾहिं CM सिंध इहो ऐलान कयो आहे त जुडिशली कमीशन ठाहिणु घुरिजे, जुडिशल इंक्वायरी थियणु घुरिजे, त उन ते हींअर ताईं इम्प्लीमेंट छो न आहे कयो वियो। ऐं शहीद इरशाद नांदियाणी जो जेको हींअर केस आहे उहो सिंध जो केस आहे, हिकिड़े फ़र्द, हिकिड़े ख़ानदान या हिकिड़े माण्हू जो केस न आहे। इहो हिकिड़े सिंध जे मज़लूम माण्हुनि जो केस आहे, हीअ सॼी सिंध जो केस आहे। तंहिंजे करे जेका हिन जी इन्वेस्टिगेशन आहे उहा साफ़ शफ़ाफ़ थियणु घुरिजे ऐं हिन जी इन्वेस्टिगेशन कंहिं ईमानदार IG लेवल जे ऑफिसर खां कराई वञे। दोस्तो, मां वरी बि तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त इन्वेस्टिगेशन जे बुनियाद ते ई सॼो केस हलंदो। जेकॾहिं शहीद इरशाद नांदियाणी जे केस जी इन्वेस्टिगेशन सही न थी त ही रहीम शाह पंहिंजे मंतक़ी अंजाम ताईं न पहुचंदो। वरी महिरबानी।